मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सारी रात सुबहान जागी जिन याद कयो। सारी रात सुबहान जागी जिन याद कयो। उनजी अब्दुल लतीफ़ चवे मिठी अबिलद हो मान। कोड़े कन सलाम अचो आ गए उन्हनि जे। ॾेह तुड़े पर ॾेह जा मुंहिंजा सिंधी सजणो लोक अदब जा ख़ैर ख़्वाहो। लोक अदब कचहरी खणी मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोकी हिन लोक अदब कचहरी जे 6हें प्रोग्राम में मूंसां गॾु आहे सोशल मीडिया जूं सभु सहूलतूं खणी मोहम्मद अज़हर लाशारी। असां सां गॾु आहियूं सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलात जी मरकज़ी आफ़ीस सैयदाबाद कॉलोनी जामशोरो मंझां। सऊदी अरब दुबई इंडिया समेत जेकी बि ॾेही परॾेही असांजा सजण असांजा साथी सिंधी ॿोली ऐं लोक अदब जा ख़ैर ख़्वाह असां सां गॾु आहिनि। उन्हनि सभिनी जा वॾा वड़। सजण साईं असांजी अॼोकी हिन लोक अदब कचहरी में मूंसां गॾु कॉल कॉन्फ्रेंस ते सिंध जा तमामु नाले वारा ॾाहा ॾातणी मौजूदु आहिनि। ऐं हिन कचहरी में अव्हांखे अॼु सिंध जे लोक अदब जी बुनियादी सिन्फ़ ॻुझारत जे हवाले सां सिंध जे सुगड़नि खां ॻुझारतूं वठंदासीं। उन गुजारत जे ॻोल्हनि में अॼु असां सां गॾु आहिनि सलात जो मरकज़ी सदर सिंध सुगर लोक अदब तंज़ीम जो तमामु बहितरीनु सुगड़ ज़िले जैकबाबाद मां उस्ताद गुल हसन गुल मलिक। ऐं उन सां गॾु असां सां गॾु आहे सिंध जो तमामु नाले वारो सुगड़ सलात ज़िले कशमोर जो सदर मोहतरम पुनहल प्यासी बुर्ड़ो। ज़िले कंबर शहदाद कोट मंझां असां सां ॾाहा ॾातणी गॾु आहिनि मोहतरम इरशाद अली अर्ज़ाई सलात जो मरकज़ी अॻवान ऐं मोहतरम जुमो ख़ान भट्टी। लाड़काणो साह सेबाणो लाड़काणे मां असां सां गॾु आहे ॾाहो ॾातणी मोहतरम रबनवाज़ परियो। उन्हनि सभिनी सजणनि जे गुज़ारतुनि जे मुक़ाबले खां पहिरीं अचो त असीं जी आबदा परवीन जे आवाज़ में ही ख़ूबसूरत ॿोल ॿुधूं।
बेशक बेशक। वाह वाह वाह, सुभान अल्लाह। सदके साईं जे बेड़ो तार मुंहिंजो। लोक अदब कचहरी खणी सैयदाबाद कॉलोनी जामशोरो सिंध शुगर लोक अदब तंज़ीम सलात जी मरकज़ी ऑफिस मञा मां अवां सां गॾु आहियां आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। टेक्निकल सहूलतकार तौर मूंसां गॾु आहे सलात जो मरकज़ी सोशल मीडिया सेक्रेटरी मोहम्मद अज़हर लाशारी। सजण साईं, अवां जूं चाहतूं, अवां जूं मुहबतूं, अवां जा कुर्ब, अवां जा नीह भरिया न्यापा ऐं सिक भरिया सनेहा असां ताईं पहुचनि पिया। मूंखे उमेद आहे त रोज़ जे मामूल मुताबिक़ अॼु बि अवां असां सां गॾु हूंदा। मोहतरम जोखियो नईम असांखे ॿुधी रहियो आहे कराची में। कामरान ख़ान अज़ीमी, अवां जा लख थोरा असांजी हिन कचहरी में गॾु आहियो। जोखियो नईम लिखे थो, साईं अस्सलाम वालेकुम। भाउ वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। फ़कीर तारिक हुसैन हुसैनी असां सां गॾु आहे, लिखे थो माशा अल्लाह बहितरीन। तारिक साईं, अवां जा वॾा वॾा कुर्ब। पीर जीए सरंदी असां सां रोज़ जे मामूल मुताबिक़ गॾु आहे, सलाम चवे थो सॼी कचहरी खे। साईं, अवां जी वॾी महिरबानी। मीर हसन मीर असांजी कचहरी में दिलि सां कचहरी खे लाइक करे थो, पसंदि करे थो। मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी लिखनि था, साईं अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। भाउ वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।
मोहतरम तारिक हुसैन हुसैनी लिखनि था, सुभान अल्लाह, अल्लाह पाक तव्हांखे कामरानी ऐं कामयाबी अता करे ऐं हिन सिलसिले खे मक़बूल करे। तारिक साईं आमीन सुम आमीन। ज़ुल्फ़कार दौलताणी असां सां गॾु आहिनि। प्रोग्राम में गॾु हुजण सां गॾोगॾु मोहतरम शाहिद अली सारियो असां सां गॾु आहे, कामरेड शोभे ज्ञान चंदाणी जे ॻोठ बिंडी मोहन जे दड़े खां। ज़ुल्फ़कार दौलताणी लिखनि था, जन तवक्कल कई तन जा ॿेड़ा ई पार। यकीनन इन में को बि शक नाहे। मोहतरम वफ़ा शर ताहिरी तमामु बहितरीन राइटर, बहितरीन लेखक, अलाहाबाद शरीफ़ कंडियारे मां असां सां गॾु आहिनि ऐं कचहरी खे ॿुधी रहिया आहिनि। मोहतरम अदीब मल्ला हैदराबाद खां असां सां गॾु आहे। असां चौराइता आहियूं मोहतरम लुकमान मुतवाजा जेको इंडिया गुजरात खां असांजी हिन लोक अदब कचहरी में गॾु आहे। मोहम्मद लुकमान साईं, अव्हां जा वॾा वॾा कुर्ब जो अव्हां हिंद में रही करे असां सिंध वारनि जी हिन लोक अदब कचहरी में गॾिजो था ऐं असांजो हियांउ तमामु वॾो थी वञे थो अव्हां जूं मोहबतूं ऐं अव्हां जा कुर्ब ॾिसी करे। मोहतरम दोस्त मीर हसन मीर असां सां गॾु आहिनि, लिखनि था, बहितरीन प्रोग्राम साईं, अव्हां जी जुस्तजू खे सलाम। सॼी संगत खे सलाम ऐं हक़ मौजूद चवनि था। लिखनि था त ई कमीणनि कम जीअं सुम्हनि पेर डिघा करे, लोचन छो न लतीफ़ चए हादीअ लाइ होतन, नंढनि निभागिन खे ओभाला अचनि से पुन्हूं कीअं पसन जे सुम्ही रहनि सेज ते। आसिफ फेरोज़ लाशारी असां सां बलोचिस्तान मंझां हिन लोक अदब कचहरी में झटपट मंझां असां सां गॾु आहिनि ऐं लोक अदब कचहरी खे पसंदि कनि था, संगत खे सलाम चवनि था। रोज़ जे मामूल जीअं नींहं जा न्यापा सिक जा सलाम खणी मोहतरम दोस्त फज़ल सुमरो असां सां गॾु आहे। फज़ल साईं, अव्हां जा वॾा आसिफ फेरोज़ लाशारी बलोचिस्तान मां डॉक्टर मोहम्मद अयूब लाशारी ऐं उन जी पूरे सुंग समेत ॿुधी रहियो आहे। लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहे। आसिफ फेरोज़ लाशारी, अव्हां जा वॾा कुर्ब जो लोक अदब कचहरी सिंध जी कचहरी में अॼु अव्हां बलोचिस्तान मंझां ॾाहनि ॾातनि सां गॾु आहियो। भाउ नज़ीर अहमद असां सां गॾु आहे ऐं लोक अदब कचहरी खे पसंदि करे थो। शोभान लाशारी असांजी हिन कचहरी खे ॿुधनि पिया, चवनि पिया ज़बरदस्त, माशाअल्लाह, अल्लाह अव्हां खे हिमत ॾे क़ौमी ॿोली खे उजागर करण जी। भाउ आमीन सुम आमीन। शोभान लाशारी, अव्हां जा वॾा दोस्तो, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त सलाद जी मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मंझां अव्हां असांजी अॼोकी लोक अदब जी 6हीं कचहरी समात करे रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो। हिन कचहरी में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं लोक अदब कचहरी जो सोशल मीडिया सहूलतकार मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। सजण साईं, अव्हां खे अर्ज़ु कयोसीं त अॼोकी लोक अदब कचहरी असांजी निज कचहरी आहे जंहिंमें असांजा तमामु ॾाहा ॾातणी
सलाद जो मरकज़ी सदर मोहतरम उस्ताद गुल हसन गुल मलिक, मोहतरम पुनल प्यासी बुरड़ो, इरशाद अली अर्ज़ाई, रब नवाज़ परियो ऐं जुमो ख़ान भट्टी ही असांजी कचहरी में असां सां गॾु आहिनि। मोहतरम साईं गुल हसन गुल असांजे हिन सलाद जा मरकज़ी सदर आहिनि ऐं पुनल प्यासी बुरड़ो असांजे हिन तंज़ीम ज़िले कश्मीर जा सदर आहिनि। मोहतरम इरशाद अली अर्ज़ाई सलाद जा मरकज़ी अॻवान, रब नवाज़ परियो लाड़काणे खां असां सां गॾु आहिनि जेके सलाद जा साबिक़ मरकज़ी अॻवान आहिनि ऐं मोहतरम सुघड़ जुमो ख़ान भट्टी असां सां गॾु आहिनि जेके असांखे हिन लोक अदब कचहरी में गुज़ारतूं ॾींदा। सजण साईं अचो तव्हांखे हिन लोक अदब कचहरी जे मुंड में शुरूआत में खणी हलूं जेकबाबाद, कश्मीर, कंबर शहदाद कोट ऐं लाड़काणे जे ॾांहनि ॾातणियुनि ॾांहुं ऐं उन्हनि खां कुझु गुज़ारतूं ॿुधूं ऐं उन खां पोइ अव्हां जा नीह भरिया न्यापा सिक भरिया सलाम बि हिन प्रोग्राम जो हिसो रहंदा ऐं यकीनन लोक राग बि असांजी हिन कचहरी जो हिसो हलंदो। कचहरी में गॾु आहिनि ऐं उन्हनि ॾांहनि ॾातणियुनि खां गुज़ारतूं ॿुधूं। मोहतरम साईं गुल हसन गुल मलिक साहब, मोहतरम पुनल प्यासी बुरड़ो, इरशाद अली अर्ज़ाई, रब नवाज़ परियो ऐं जुमो ख़ान भट्टी सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम। अल्लाह साईं जा एहसान दुआऊं पुनल साईं तव्हां ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? गुल हसन गुल इरदा इरशाद साईं सॼी संगत जो ख़ैर, ख़ुशि आहियो? सभु ख़ैर अमन अमान, अल्लाह साईं जा एहसान। गुल हसन साईं असांजी हिन लोक अदब कचहरी में ॾाहा असांखे ॿुधनि पिया ॾेह परॾेह खां, हिंदुस्तान खां बि असांजा सुगड़ असांजी हिन कचहरी में मौजूदु आहिनि ऐं असां चाहींदासीं त अॼोकी हिन कचहरी में शुरूआती तौर ते लोक अदब जो बुनियादी फ़न जेको आहे असांजो गुज़ारत, अव्हां असांखे हुन गुज़ारत जे हवाले सां कुझु ॿुधायो ऐं उन खां पोइ गुज़ारत ॾियो त जीअं अव्हां सां गॾु जेके असांजा साथी आहिनि पुनल प्यासी, इरशाद अली अर्ज़ाई, रब नवाज़ ऐं जुमो ख़ान उहा गुज़ारत ॻोल्हींदा। सभु दोस्त तव्हांखे इंटरनेट जी हिन दुनिया सोशल मीडिया जे ज़रिए ॿुधनि पिया ऐं असांखे सभ खां पहिरीं ॿुधायो त असांजी गुज़ारत छा आहे ऐं उहा गुज़ारत तव्हां जेका ॾींदव उहा कीअं ॾियो था ऐं असांजा ॾाहा ॾातणी कीअं ॻोल्हिनि था। वॾी महिरबानी आज साईं तव्हांजा लख थोरा जो अव्हां पंहिंजी हिन कॉन्फ्रेंस में ही ॿियो दफ़ो असांखे घुरायो आहे। अर्ज़ु आहे त गुज़ारत लफ़्ज़ जेको आहे संस्कृत ॿोलीअ जे ॿिनि लफ़्ज़नि जो मुरकिब आहे गोया अर्थ, जंहिंजी माना आहे ॻुझो राज़, ॻुझो मतिलबु। गुज़ारत जा केतिरा ई क़िस्म आहिनि, वरी क़िस्मनि जा क़िस्म आहिनि। हिते मुख़्तसिर जेको आहे ॿिया बि दोस्त हिन अॼु महफ़िल में जेको अॼु जी कॉन्फ्रेंस में शरीक आहिनि उन्हनि खे बि जीअं मौक़ो मिले ऐं मुख़्तसिर थोरो अर्ज़ु रखंदुसि त केतिरा ई क़िस्म जेके गुज़ारत जा उन जा मथे सुरण वारियूं या हक़ानी गुज़ारतूं ऐं तारीख़ी गुज़ारतूं, सुराइतियूं गुज़ारतूं, मौक़े ऐं महल जी मुनासिबत वारियूं गुज़ारतूं सुगड़ ॾींदा आहिनि ऐं सुगड़ सालिक वरी उहे खोलींदा आहिनि। मथे सुरण वारियूं हक़ानी गुज़ारतुनि जे हवाले सां नमूने तौर ते आउं गुज़ारत दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त नर नाव पोख कपिड़े जो करे माल जो थी वियो। वरी चओ साईं गुज़ारत छा पिया चओ? नर नाव पोख कपिड़े जो करे माल जो थी वियो। ही जेको अर्ज़ु थींदो त गुज़ारत मां ही सिर्फ़ु जेको आहे तव्हांखे नमूने तौर ते ॿुधायां पियो ऐं गुज़ारत दोस्तनि खे वापी बि ॾींदुसि जी त नर नाव अज़ाज़ील पोख जो तक कपिड़े जो पर वञणी थींदी
मुकमिल अज़ाज़ील तकब्बुर करे तड़जी वियो। वाह नरनाव पोख कपड़े जो करे माल जो थी वियो। नरनाव माना अज़ाज़ील पोख जो तक कपड़े जो बर अज़ाज़ील तकबर करे कपड़े जो करे माल जो थी वियो। माल जो तड़ण तड़जी वञण तकबर करे तड़जी वियो। तारीख़ गुज़ार अॻिते आहे त नरनाव थी हाकमाननि में खाज जूं हयूं। नरनाव ते हाकमाननि में खाज जूं हयूं। नरनाव सोचो हाकमानियूं हंबारियूं खाज जूं मिस्रियूं पूरी वञणी थींदी। दोदे ते अंबारनि में मिस्रियूं आहियूं। मौक़े महिल जी मुनासिबत सां कुझु बेजड़ में अर्ज़ी बुटे में असांजी सलाह तंज़ीम तरफ़ां शुगर कॉन्फ्रेंस थी कुल पाकिस्तान शुगर कॉन्फ्रेंस। उन मौक़े ते ख़ासि महिमान डॉक्टर कमाल ॼामड़ो साहिब जन हुआ ऐं उन मौक़े ते आउं डॉक्टर साहिब खे न ॾिसी अव्हांखे यादि हूंदो अव्हां खां पुछियो त अॼु छो भला नाले ज़ात में मर्द जो नालो ज़ात न। वाह बेशक। हा अॼु छो भला नाले ज़ात में मर्द जो नालो ज़ात न। ईअं न अॼु छो भला नाले अर्ज़ी ज़ात भुट्टो। अॼु छो भला अर्ज़ी भुट्टो में मर्द जो डॉक्टर नालो कमाल ज़ात जो ॼामड़ो। अॼु छो भला अर्ज़ी भुट्टो में कमाल ॼामड़ो न। इहे उन मौक़े महिल जी मुनासिबत सां शुक्र गुज़ार थो आहिनि। ऐं अॼु हिन दोस्तनि खे आउं साईं पुराइती गुज़ारत ॾींदुसि ऐं ही जेके दोस्त बीठा आहिनि उहे गुज़ारत ॻोल्हींदा। सजण साईं अवां ॿुधो पिया असांजा ॾाहा ॾातणी सलाद जा मरकज़ी सदर मोहतरम गुल हसन गुल मलिक असांजे कशमोर अर्ज़ी भुट्टे कंबर शहदाद कोट ऐं लाड़काणे जे सुगड़नि खे हींअर गुज़ारत ॾींदा ऐं उहा गुज़ारत साईं गुल हसन गुल मलिक ॾींदो ऐं सुगड़ ॻोल्हींदा। अवां जे समाअतुनि जे नज़र रखूं था। जेकॾहिं अवां दोस्त लोक अदब जे लातिन मां कंहिं बि फ़न जी फरमाइश कंदो त पंहिंजे पैगाम नींहं भरे न्यापनि में लिखी मोकिलियो त जीअं असां उन्हनि ॾाहनि ॾातणियुनि खां अव्हांखे उहो लोक अदब जो फ़न बि ॿुधाए सघूं। जी गुल हसन साईं कहिड़े सुर मंझां गुज़ारत ॾियो था ऐं असांजा ॾाहा ॾातणी ॻोल्हींदा। अॼु बि सुराइती गुज़ारत आहे सुर ससी में। वाह। जॾहिं उन्हनि भाउर खणी विया ससी खां उन्हनि खे धार करे विया त सूअ ते ससी जॾहिं उथी ऐं जेको आहे उन्हनि खे बिस्तरे ते न ॾिसी ऐं दाऊं करणु लॻी त मूंसां अहिड़ो ज़ुल्म थियो। सतियूं सहेलियूं जॾहिं मिड़ियूं उन्हनि ससी जी ॻाल्हि ॿुधी ससी खे चयो त ससी कुझु तुंहिंजूं बि ग़लतियूं आहिनि। वाह। जंहिंजे करे पुनल वियो गुज़ारत में जेको आहे ससुई सां पियूं ॻाल्हाइनि त चमक कपिड़े जी तो न कई तॾहिं तोखां होत विया। चमक कपिड़े जी तो न कई तॾहिं तोखां होत विया। खाज हाकिम जी तो न कई तॾहिं तोखां होत विया। विलायत पंहिंजी तो न कई तॾहिं तोखां होत विया। जॾहिं गुज़ारत में ससी सां सहेलियुनि ॻाल्हायो त गुज़ारत में ई ससी उन्हनि खे जवाबु ॾिनो त अजूड़ी इल्म ज़ात जा मूं कया पर नाला की न मूंखे ॿार जी छॾे हाकमानी होत विया। वाह साईं वाह। तव्हांजी ॾिनल गुज़ारत पुनल साईं इरशाद अली अर्ज़ाई रब नवाज़ ऐं जुमा ख़ान हाणे साईं पहिरों पोइ वरी इरशाद अली चवे जी पुनल साईं। वाह। चमक कपिड़े जो न कई तॾहिं तोखां होत विया। चम जी लगाम तकड़ी तो न कई घोड़नि ते आया या चमक कपिड़े जी चए त गली तो न मली तॾहिं गली तो न जली तॾहिं तोखां होत विया। वाह पुनल प्यासी वाह। दोस्तो ॿुधो पुनल प्यासी बुलड़ो कशमोर जो तमामु बहितरीनु सुगड़ जंहिं असांजे उस्ताद गुल हसन गुल मलिक जी गुज़ारत खोले वरिती। जी गुल हसन साईं गुज़ारत सिधी कयो त वरी पुनल खां ॿी गुज़ारत वठूं। हा
आज भी गुजारत आहे त चमक कपिड़े जी तो न कई तॾहिं तोखां हो त वया सतियूं चवनि पियूं। इन जो मतिलबु थियो त गली तो न जली, वाह गली तो न जली, कपिड़े जी जली, चम जी गली, गली तो न जली तॾहिं तोखां हो त वया। खाज हाकिम जी तो न कई तॾहिं तोखां हो त वया। खाज जी रस हाकिम जी रियाण, रस रियाण तो न कई तॾहिं तोखां हो त वया। अञा पियूं चवनि त विलायत पंहिंजी तो न कई तॾहिं तोखां हो त वया। चवनि पियूं त केच विलायत माना केच तयारी तो न कई तॾहिं तोखां हो त वया। वाह साईं वाह, वाह सभी जी सॼी गुजारत ॿुधी ऐं ससी उन्हनि खे जवाब ॾिनो। गुजारत में जेकी उन्हनि शिकायत कई त हिन चयो त ईअं न आहे अदी, असल में अद्यूड़ी इल्म ज़ात जा मूं कया पर नाला कीन मूंखे ॿार जी छॾे हाकिमाणी हो त वया। वाह याने अद्यूड़ी कुल जतन मूं कया पर नाला कीन याने पर परता कीन मूंखे ॿार जी छॾे मूंखे सुती छॾे चढ़ी हो त वया हाकिमाणी चढ़ाई। वाह गुलशन मलिक, वाह वाह गुलशन साईं। हाणे पुनल साईं अवां कश्मीर सां ताल्लुक़ रखो था, अवां गुजारत ॾियो ऐं साईं गुलशन, इरशाद अर्ज़ाई, रब नवाज़ ऐं जुमो ख़ान गुजारत ॻोल्हींदा। जी जी साईं उस्ताद गुलशन जूं त तमामु गुजारतूं वॾे अकल ऐं इल्म वारी गुजारतूं जेकर दिलि पई चए त अहिड़े हीरे खां जा कुझु ॿुधजनि। वाह वाह मूं गुजारत ॾींदुसि तुर मोरड़ो साईं। मोरड़ो, वाह वाह जॾहिं मोरड़े जा सभई ॿाहिरि मांगर मछ खाई वञे, हाणे चएतो त वाकई ॻोठ जो आहे वाह पर नालो त आहे न, पोइ नालो आहे नाले ते। हिकिड़ो दफ़ो अवां गुजारत ॿीहर चओ त जीअं असांजा सुगड़ उन गुजारत खे गौर सां ॿुधी अवां जा बंद पावा ॻोल्हिनि। छा साईं चवां पियो त चएतो त वाकई ॻोठ जो आहे पर नालो त आहे न, पोइ नालो आहे नाले ते। हा ॻोठ जो आहे चओ को हा साईं वाकई ॻोठ जो आहे, ॻोठ जो रईस आहे, मुहांडरो आहे, सरदार आहे, वॾो आहे, बसि ॻोठ जो वेड़ो आहे। हा वेड़ो वाह वाह कजाए, वाह वाह कजाए। वेड़ो कंहिं चयो साईं? इरशाद अर्ज़ाई साईं। इरशाद अर्ज़ाई साईं, इरशाद अर्ज़ाई गुलशन गुल मलिक खां पोइ जेका पुनल गुजारत ॾिनी उन जी गुजारत इरशाद अर्ज़ाई कंबर शहदाद कोट जे सुगड़ ॻोल्हे वरिती आहे। पुनल साईं पंहिंजी गुजारत सिधी कयो। साईं हाणे जॾहिं मोरड़े जा चई ॿाहिरि मांगर मछ खाए वियो न, हाणे जॾहिं मथां आयो त सभु कई चवनि पिया त अदा न लहो की तुंहिंजा ॿाहिरि खाई वियो आहे, तमामु वॾो मांगर मछ आहे, वेड़ाको आहे, वेड़ो आहे। ऐं ॻोठ जो वेड़ो ई सरबो आहे साईं, जेके 50 घर हूंदा आहिनि न, वॾो वेड़ो सरबो आहे। बिल्कुलु हाणे उहो उन्हनि खे मोरड़ो चए पियो त सम्झां थो वाकई वेड़ो आहे। हा उहो मांगर मछ जेको हेठा वाकई वेड़ो आहे पर लहणो त आहे न, नालो लहणो बि सही। वाह वाकई ॻोठ जो आहे पर नालो त करिणो आहे न, पोइ नालो आहे नाले ते। हे त वाकई वेड़ो आहे पर लहणो त आहे न, पोइ शोभा सतार ते। वाह 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 पुनल साईं, वाह तमामु बहितरीनु। सजण साईं अवां असांजी लोक अदब कचहरी में गॾु आहियो ऐं अवां जो असांखे ज़रूरु अहसासु, अवां जा नींहं भरिया न्यापा ऐं सिक भरिया सलाम असांखे पहुचनि पिया। मां थोराइतो आहियां उन्हनि सजणनि जो जेके असांजी हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु गॾु आहिनि। मोहतरम अब्दुल हमीद चवनि था साईं ज़बरदस्त, तमामु शानदार बहितरीनु कचहरी। अब्दुल गफ़ार भलाई असांजे हिन कचहरी में गॾु गॾु आहिनि। साईं चवनि था साईं माशाअल्लाह तमामु बहितरीनु, असांजो तमामु बहितरीनु तख़लीकार शाइर उमर तीवणो चवे थो वाह बहितरीनु प्रोग्राम साईं, सॼी संगत खे सलाम। हक़ मौजूद भाउ वालेकुम अस्सलाम, सदा मौजूद उमर साईं अवां जी महिरबानी, असांजी हिन कचहरी में अवां गॾु गॾु आहियो। फ़क़ीर तारिक हुसैनी चवनि था त हिन वक़्तु मूंसां गॾु जहान ज़ेब हुसैनी, फरहान हुसैनी,
ऐं मां तारिक हुसैनी अव्हांखे ॿुधां पियो। तारिक साईं, अव्हां सजणनि जूं महिरबानियूं, वॾा वड़। असांजी हिन लोक अदब कचहरी में अव्हां असां सां गॾु आहियो। सुगड़ मोहम्मद अयूब जूणे जो असांखे जाम शोरे मां लोक अदब कचहरी में ॿुधे पियो। मोहतरम सरदार अब्दुल वहीद जूणे जो असांजी हिन कचहरी में असां सां गॾु आहे, कचहरी खे ॿुधे पियो। थोराइता आहियूं मोहतरम हाकिम अली सारेजा, जेको असांजे हिन प्रोग्राम में असां सां गॾु आहे। एजाज़ अली दोस्त लाशारी असां सां गॾु आहे, प्रोग्राम खे पसंदि करे थो ऐं चवे थो साईं प्रोग्राम बहितरीन चूंड सां लाॻापियल आहे। मोहतरम आसिफ़ फिरोज़ लाशारी असां सां बलोचिस्तान खां गॾु आहिनि। फज़ल सोमरो असांजे इन कचहरी में जेका गुलहसन गुल मलिक गुजारत ॾिनी उनखे तमामु वॾो दाद ॾियनि था ऐं चवनि था वाह साईं वाह। फ़क़ीर तारिक हुसैनी बि गुजारत ते वाह साईं वाह चई दाद ॾियनि था। असां थोराता आहियूं हिंदुस्तान खां असां सां गॾु आहिनि इंडिया जा बहितरीन सुगड़ लुकमान मुतवा, जेके चवनि था साईं गुजारत ज़बरदस्त, तमामु बहितरीन, ॾाढी पसंदि आई। लुकमान मुतवा साईं अव्हांजी महिरबानी, वॾा वड़। शोभान लाशारी चवे थो वाह साईं वाह, ज़बरदस्त गुजारतूं अव्हां जूं। फज़ल सुमरो असांखे ॿुधी रहियो आहे गुलहसन गुल मलिक साहब जे पाड़े मंझां मीरपुर बुरड़े मां। मोहतरम फज़ल साईं अव्हां जा वॾा वड़, वॾियूं महिरबानियूं जो अव्हां कुर्ब करे असांजी हिन कचहरी में शामिलु आहियो। ज़ुल्फ़कार दौलताणी गुजारत ॻोल्हण जी कोशिशि कई आहे ऐं हू लिखनि था त साईं इल्म जा कुल यानी कुल हुवल्लाह पढ़णु ऐं ज़ात जा जप्त। ज़ुल्फ़कार दौलताणी साईं अव्हांजी महिरबानी जो असांजे हिन लोक अदब कचहरी में अव्हां गुजारत जो वंड वंडियो आहे। असां सां सिंध जे तमामु नाले वारे शाइर हाजी ग़ुलाम नबी महेसर जा फ़र्ज़ंद मोहतरम नाले मिठो महेसर गॾु आहिनि। चवनि था वादा इहो कमु कयो अथई जंहिंमां ॻोठनि वस्तियुनि जी ख़ुशबू पई अचे। अल्लाह साईं तोखे तरक़ी अता करे। नाले मिठा साईं, आमीन सुम आमीन। हाणे इरशाद साईं अव्हां गुजारत ॾींदव ऐं असांजा सुरीला सुघड़ ॻोल्हींदा। दोस्तो इरशाद अली अर्ज़ाई जो तालुक़ु कंबर शहदाद कोट सां आहे। हू गुजारत ॾींदो ऐं असांजा सुघड़ जेके असां सां हिन कचहरी में मौजूदु आहिनि उहे गुजारत ॻोल्हींदा। जी इरशाद साईं। साईं हा थोरो मारूई मां गुजारत आहे। मारूई जो उमिरि सां ॻाल्हाइण आहे। वाह। हुन खे चवे पई मारूई त रांदि जो कजनि त ज़ातियुनि सां कजनि, न कजनि काठीअ सां हाकिमाणा। उमिरि जीअं तुंहिंजा नाला ऐं नरनाम तीअं मुंहिंजा मारूं सुहाने मस। ॿिए दिला सां दस त वञी पंहिंजा सारिया सूमरा। वाह इरशाद अर्ज़ाई वाह। ही मंज़ूम गुजारत बैत जे सूरत में तव्हां ॾिनी आहे। हाणे वरी चओ त सुघड़ ॻोल्हिनि। हा साईं, रांदि जो कजनि त ज़ातियुनि सां कजनि, न कजनि काठीअ सां हाकिमाणा। ज़ातियुनि जो ॿुधो मरी माता मर्ग मच्छर मुची सोची लंग भट लोरा लुंड लाका फुल राह रिंद राधा राजपूत खजड़ा गैलड़ा बाजीगर
कुहार कलर कासाई कासीगर काजी कुंभार करमती कांद कोजा विक्या दाया दासड़ा सर्दी बजे साईं गाड़ी से चए नदिर कर साईं नगर केसर वाह वाह जेसर कजन मरी वई साईं जेसर आई मरी वई जेसर भी मरी वई जेसर में गुलसन गुल मलिक असांजे सलाह जे मरकज़ी सदर इरशाद अरज़ाई जी गुजारत ॻोल्ही आहे। जी इरशाद साईं हाणे गुजारत सिधी कयो। हाँ साईं गुजारत दिया त मारियो जो उमर सां ॻाल्हाइणा चए पई त रांदि जो कजनि त ज़ातियुनि सां कजनि न कजनि काठीअ सां हाकिमाणा अदा उमर जीअं तुंहिंजा नाला ऐं नरनाम तीअं मुंहिंजा माण्हू सुहाने मस ॿिए दिला सां दस त वञी पंहिंजा सारिया सुमरा वाह मारी पियो पंहिंजी हिणाई जी ॻाल्हि पई करे त अदा उमर रांदि जो कजनि त ज़ातियुनि सां कजनि रांदि जो थींदियूं साईं जोटरूं वाह ऐं ज़ा जा थींदा जेसर चए पई त जोटरूं कजनि त जेसनि सां कजनि न कजनि काठीअ सां हाकिमाणा न कजनि हीणीअ सां हसद वाह काठी हीणी हाकिमाणा हसद साईं वाह अदा उमर जीअं तुंहिंजा नाला ऐं नरनाम जीअं तुंहिंजा गाह करण वारा ऐं दरगाह ते ख़िदमत चाकरी करण वारा तीअं मुंहिंजा माण्हू सुवनि मस गाही ऐं दरगाही वाह नाला थींदा गाही ऐं दरगाही जीअं तुंहिंजा गाही ऐं दरगाही तीअं मुंहिंजा माण्हू सुवनि मस हाणे ॾे दिला सां दस त वञी पंहिंजा सारिया सुमरा पंहिंजा वञी रस सारिया सुमरा उहे कुर्ब जेके माण्हू सां मिलंदा न उहे वञी संभालिया वञी सारिया वञी वाह 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 जी सजण साईं अवां गुजारतुनि जी ॻोल्ह ॿुधी रहिया आहियो। हींअर असां सां सुगड़ रबनवाज़ परियो लाड़काणे खां गॾु आहे। रबनवाज़ साईं कहिड़े सुर मंझां कहिड़ी गुजारत ॾियो था? साईं सोरठ में गुजारत था ॾियूं। वाह गुजारत आहे त मर्द कान खपे वखर करे पोइ नालो कंदो। वरी चओ। मर्द कान खपे वखर करे पोइ नालो कंदो। वाह मर्द कान खपे हाणे मर्द थींदो पथरी मर्द आरस कोड़ हा साईं मर्द कोड़ तिल मर्द जलंधर वधु थींदो हा साईं मर्द जलंधर वाह वाह कजन खपे वाह 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 ज़रकान कंहिं चयो पुनल साईं तव्हां? जी साईं कंहिं चयो गुजारत ॻोल्ही कंहिं? नालो ॿुधाए जी सजण साईं जुम्मन असांजो जुमो ख़ान भट्टी कंबर शहदाद कोट जे सुगड़ असांजे लाड़काणे जे सुगड़ रबनवाज़ परे जी ॾिनल गुजारत खे ॻोल्हियो आहे। जी रबनवाज़ साईं गुजारत सिधी कयो। हाल साईं गुजारत सूरत में जॾहिं पंहिंजो मगतो राडिया जो सिर कपण आयो आहे सूरत हुनखे हासिल करे ऐं उहे पैसा रोकड़ ॾिए पई पर हाणे हे मगतो चयो पियो त तव्हांजो मर्द कान खपे वखर करे पोइ नालो कंदुसि चयोसि पियो त ज़र कान खपे कतल करे पोइ सफ़र कंदो। वाह कतल कतल वाह वखर वाह साईं वाह कतल करे पोइ छा कंदुसि साईं सफ़र कंदुसि सफ़र कंदुसि नालो कंदुसि सफ़र कंदुसि वाह सफ़र कंदुसि हा वाह पोपंद कंदुसि वाह वाह रबनाद वाह सलाम थो जो वाह रबनवाज़ साईं वाह। हाणे जुमो ख़ान भट्टी जंहिं ई गुजारत ॻोल्ही आहे जुमा ख़ान हाणे तव्हां बि गुजारत ॾियो त जीअं असांजा ई सुरीला सुगड़ साईं गुलसन पुनल प्यासी बुरड़ो इरशाद अरज़ाई ऐं रबनवाज़ अवां जी गुजारत ॻोल्हनि। जी जुमा ख़ान भट्टी कहिड़े सुर मां कहिड़ी गुजारत ॾियो था? साईं सुर लीला में आहे गुजारत तॾहिं हाणे चने सर के हार ते खपाए कौड़ ते ॾिना यार थोरो नूर न थोरो या परे वेठो आहे कुझु हा हार ते ॾिनई चने सर खे हा हिते लीला वञे थी पई चने सर जी कारिजी पियो त हाणे इहो लीला जो ॻाल्हाइण आहे कौड़ सां चए थी नालो उबे जो तोजो मर्द मोजो वरी चयो अञा चिठी करे जो तोजो मर्द मोजो नाले उबे जो तोजो
हाँ वजे तो नाले उजवे जो तुंहिंजो मर्ज़ मुंहिंजो। नाले उज़वे जो तुंहिंजो मर्ज़ मुंहिंजो। जी दोस्त बाबा बोलियो। हाणे चवे सही त साहु मुंहिंजो वर मुंहिंजो मुर्द मुंहिंजो मुंहिंजो भलो भलो मुंहिंजो बाबा जलंधर मुंहिंजो जलंधर। हाँ जलंधर वाह वाह रबनाथ रबनाथ पांच वठी सही था कोई वाह वाह साईं वाह, वाह साईं वाह। रब नवाज़ परे जी ॾिनल गुज़ारत सवेर सजण साईं अवां ॿुधो त जुमे ख़ान भट्टीअ खोली हुई ऐं हींअर जुमे ख़ान जी उहा सौदो सरोबदर थियो। रब नवाज़ परे गुज़ारत ॻोल्ही आहे। जी जुमा ख़ान गुज़ारत सिधी कयो। हाँ साईं गुज़ारत जॾहिं हार ते खपाइजी वई न हाणे लीला जो ॻाल्हाइण आहे कौरू सां चए थी नाले उगे जो तुंहिंजो मर्द मुंहिंजो चए थी जुड़ियो जोड़ तुंहिंजो जले अंदर मुंहिंजो नालो जुड़ियो उगे जो जोड़ मर्द जलंधर जलंधर मुंहिंजो। हा वाह जले अंदर मुंहिंजो वाह सही वाह जले अंदर मुंहिंजो वाह दा वाह वाह जुमा ख़ान वाह वाह जुमा ख़ान वाह जले अंदर मुंहिंजो वाह वाह साईं वाह, वाह साईं वाह। सजन साईं अव्हां जूं मुहबतूं कुर्बतूं चाहतूं असां सां गॾु गॾु आहिनि। इन कचहरीअ जे शुरूआति में अव्हांखे ॿुधायासीं तमामु सिंध जा नाले वारा सुघड़ मोहतरम गुलहसन गुल मलिक सलाह जो मरकज़ी सदर जेकबाबाद मंझां, पुनल प्यासी बुरड़ो कशमोर मंझां, इरशाद अली अर्ज़ाई कंबर शहदाद कोट अर्जी भुट्टे मंझां, मोहतरम रबनवाज़ परियो लाड़काणे ज़िले मंझां रते देरे शहर मां ऐं जुमो ख़ान भट्टी असां सां गॾु हुया जन अव्हांखे गुज़ारतूं ॾिनियूं बि ऐं ॻोल्हे ॿुधायूं। सजन साईं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। सोशल मीडिया जूं सभई टेक्निकल सहूलतूं खणी करे अव्हां जे समाअतुनि ताईं सलात जे मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मंझां ही कचहरी पहुचाए रहिया आहियूं। सजन साईं हाणे अचो तव्हांखे मौसीक़ी जी तरफ़ वठी हलूं ऐं अव्हांखे हिन सुहिणी सिंध धरतीअ जी अज़मत ऐं शान जे मुतालिक़ यकीनन असांजा ॾाहा ॾातणी असां सां मौजूदु आहिनि। सिंध जा सुरीला शाइर अदीब मुफ़क्किर जेके असां सां गॾु गॾु ऐं असांजी लोक अदब कचहरी खे ॿुधनि पिया। मां उन्हनि मोहसिननि जो थोराइतो आहियां जेके सॼण असांजी हिन कचहरी खे कनाइनि पिया ऐं यकीनन मूंखे अहसासु आहे अव्हां सॼणनि जो पंहिंजा पैगाम नींहं भरिया नियापा ॾेई करे ऐं असां सां गॾु हुजण जो तमामु बहितरीनु अहसासु ॾियाराए रहिया आहियो। मां थोराइतो आहियां उन्हनि सॼणनि जो जेके असांजी हिन कचहरी में असां सां गॾु गॾु आहिनि। असांजो मोहतरम सनाफ़ा दोस्त भाउ जमालुद्दीन भलाई असांखे ॿुधी रहियो आहे सऊदी अरब जिद्दे मंझां असांजी हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहे। जमालुद्दीन अव्हांजा वॾा वड़ लख कुर्ब लख लाइक़। मोहतरम शोबान लाशारी चवे थो रूह खे राहत ॾींदड़ अव्हां जो प्रोग्राम। शोबान लाशारी अव्हांजा वॾा वड़ महिरबानियूं। असांजो सिंध जो भलो शाइर उमर तीवणो चवे थो सच त ही प्रोग्राम ॿुधी पंहिंजे लोक वरसे ते फ़ख़ुर बि थिए थो। साॻी तरह सां अव्हां जे महिनतुनि खे बि सलाम प्यारा आजिज़ साईं। उमर साईं अव्हांजा वॾा वड़ लख कुर्ब।
गुजरात इंडिया खां असांजो लुकमान मुतवा दोस्त चवे थो त इरशाद साईं जूं गुजारतूं बहितरीन वाह दावा इरशाद अर्ज़ाई अव्हांखे इंडिया गुजरात जा दोस्त दाद ॾियनि पिया ऐं यकीनन उम्मीद आहे तव्हां जूं इहे लोक अदब ख़िदमतूं काराइतियूं सिंध खां हिंद ताईं कामयाबीअ सां पहुतियूं आहिनि। असां सां सीनियर सहाफ़ी मोहतरम मुमताज़ भुट्टो मुबारकपुर मां गॾु आहे ऐं प्रोग्राम में लिखनि था त ज़बरदस्त साईं प्रोग्राम शानदार पियो वञे। लोक अदब जूं लातियूं ज़ख़्मी साले संजराणी हीअ असांजो मोहतरम दोस्त जाम शोरे जे थधिड़ियुनि हवाउनि मंझां इल्मनि जो मर्कज़ तइलीम जो मर्कज़ यूनिवर्सिटियुनि इदारनि जो मर्कज़ उन जाम शोरे जो ई भलोड़ लेखक शाइर कहाणीकार साले संजराणी लिखनि था त तमामु बहितरीन प्रोग्राम अदा साले साईं अव्हां जी महिरबानी वॾा वड़। सजन साईं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजी ही लोक अदब कचहरी अॼु अव्हांखे हिकु नए रुख ॾांहुं खणी था हलूं ऐं अव्हांखे ॿुधायूं त हिन दौर में फ़क़ीर छा आहे। हर दौर ते जॾहिं नज़र फेराइजे थी ख़बर पवे थी त वाक़ई फ़क़ीर आहे ऐं हिन दौर में बि असां वटि फ़क़ीर आहिनि। सजन साईं हिन दौर ते नज़र फेराइजे थी त अॼुकल्ह जेको गेड़ू कपिड़ा पाए कंठो हुजेसि ॻिचीअ में कुंदरी हुजेसि हथ में सुल्फ़ी हुजेसि साण भंग जी करे भींग ऐं चर्स खे करे चट तू तारो दर दर वॼाईंदो वते न पढ़े निमाज़ न रखे रोज़ा ॾाढ़ी हुजनिसि पोठो ऐं मुछूं हुजनिसि माकड़ वांगुरु मुलनि तोड़े ॾाढ़ी वारनि ते टोक कंदड़ हुजे। अहिड़े माण्हूअ खे सिंध जा घणा अबोझ इंसान फ़क़ीर करे छॾींदा आहिनि। मगर वीचारनि खे ख़बर ई नाहे त फ़क़ीर जी माना छा आहे ऐं फ़क़ीर कंहिंखे सॾिबो आहे। फ़क़ीर में 4 अखर आहिनि फ़े क़ाफ़ ये ऐं रे। फ़े जी माना फ़ाक़ो फ़ज़ीलत फ़िक्र ऐं फ़ना क़ाफ़ जी माना क़नाअत ऐं क़ुर्ब ये माना यादगिरी अल्लाह जी ऐं यक़ीन रे माना रियाज़त ऐं रज़ा ते राज़ी। मालूम थियो त फ़क़ीर उन्हीअ खे चइबो आहे जेको बुखूं काटे रोज़ा रखे फ़ज़ीलत वारो हुजे कंहिं ते बि टोकबाज़ी न करे ऐं पंहिंजी हस्तीअ खे फ़ना करे। जेकी वटि हुजे उन्हीअ ते क़नाअत करे ऐं क़ादिर जो क़ुर्ब हुजेसि रियाज़त याने बंदगी करे ऐं राज़िक़ जी रज़ा ते हरदम राज़ी रहे। जंहिं बि फ़क़ीर में इहे मथियूं ख़ूबियूं न हुजनि त उन्हीअ खे फ़क़ीर सॾणु अज़ीम गुनाह आहे। अहिड़े इंसान खे पेनूं गदागर सॾिजे त बहितर थींदो। मशहूर बुज़ुर्ग हज़रत इब्राहीम बिन अदहम रहमतुल्लाह अलैहि जे वक़्त में हिकिड़ी फ़क़ीर पंहिंजे तंग गुज़रान बाबति शिकायत कई त हज़रत इब्राहीम बिन अदहम रहमतुल्लाह अलैहि फरमायुसि
शायदि तव्हां फ़क़ीरी मुफ़्त वरिती आहे। फ़क़ीर वराणियो त फ़क़ीरी बि का पैसनि सां बि वठिबी आहे छा? हज़रत इब्राहीम बिन अदहम रहमतुल्लाह अलैह फरमायुसि त हाओ असां फ़क़ीरी ॻोल्ही ऐं तवंगरी पेश कईसूं, ॿियनि तवंगरी ॻोल्ही ऐं फ़क़ीरी न लधी। हज़रत अवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो क़ौल आहे त फ़क़ीर जो पाणी खूह में, मानी ग़ैब में हूंदी आहे। फ़क़ीर जो न दुनिया वतन आहे न उक़बा जाइ आहे। हज़रत बशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह जो क़ौल आहे त फ़क़ीर 3 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जेके असुल सवाल न कंदा आहिनि, जेको कुझु ॿियो ॾींदो अथनि उहो बि न वठंदा आहिनि। इहे आहिनि रूहानी फ़क़ीर। ऐं उहे रूहानी फ़क़ीर जो कुझु रब्बुल आलमीन खां घुरंदा उन्हनि खे ख़ुदावंद ताला ज़रूरु अता फ़रमाईंदो आहे। उन्हनि जी दुआ या उन्हनि जो सवाल हमेशह मक़बूल ऐं मंज़ूर पवंदो आहे। ॿिया उहे जेके पाण सवाल न कंदा आहिनि पर जेकॾहिं को ॾींदो अथनि त वठंदा आहिनि। इहे आहिनि तवक्कली ऐं विचें दर्जे जा फ़क़ीर। टियां उहे आहिनि जेके सब्र करे वेहंदा आहिनि ऐं पंहिंजी मस्तीअ में गुम हूंदा आहिनि ऐं दम दम में अल्लाह ताला जी यादगिरी रखंदा आहिनि। ॾियणु वठणु खाइणु पीअणु तरफ़ उन्हनि जो ध्यानु न हूंदो आहे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जो क़ौल आहे त जॾहिं को फ़क़ीर कंहिं हाकिम या बादशाह वटि वञे त पक ॼाण उहो चोर आहे। जेकॾहिं वरी कंहिं दुनियादार वटि वञे त पक ॼाण त उहो ठग आहे। छो त जेकॾहिं फ़क़ीर खे नेमत नाहे त हिमत आहे, जे दुनिया नाहे त आख़िरत आहे। हज़रत अबू अली सीना क़लंदर जो शेर आहे त ज़ुहदो तक़वा चीस्त ए मर्दो फ़क़ीर, ला तमअबूदन ज़ सुल्तानो अमीर। ज़ुहद ऐं परहेज़गारी छा आहे ए मर्द फ़क़ीर, ला तम थियणु बादशाहनि ऐं अमीरनि खां। हज़रत ख़्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी फ़रमाइनि था त फ़क़ीर पाण खे फ़क़ीरीअ में तवंगर ॾेखारे पंहिंजी बुख कंहिंजे अॻियां ज़ाहिर न करे, ॾुख में ख़ुशि ॾिसण में अचे ऐं अल्लाह जी मख़लूक़ सां बुराई जे बदिले नेकी करे। हुज़ूर हबीब करीम अरबी जाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद गिरामी आहे त अल फ़क़्रु मिन्नी वल फ़क़्रु फ़ख़्री। फ़क़ीरी मूं मां आहे ऐं उन ते मूंखे नाज़ आहे। आक़ा इनामदार ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, हर शइ जी हिकु कुंजी आहे ऐं जन्नत जी कुंजी फ़क़ीरनि ऐं मिस्कीननि सां मुहबत करणु आहे।
छो त उन्हनि ते को बि गुनाह नाहे। हू क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला सां गॾु वेहण वारा आहिनि। सुभान अल्लाह। रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फ़रमायो त ये अबू ज़र, फ़क़ीरनि जो खिलणु इबादत आहे, उन्हनि जी ख़ुशतबई तस्बीह आहे, उन्हनि जो सुम्हणु सदको आहे। अल्लाह पाक उन्हनि ॾांहुं हर ॾींहं में 300 भेरा निगाह करम जी फ़रमाईंदो आहे। जेको शख़्स फ़क़ीरनि ॾांहुं 70 क़दम खणंदो त अल्लाह ताला हर क़दम जे बदिले उन लाइ 70 मक़बूल हज लिखंदो। ऐं जेकॾहिं को शख़्स उन्हनि वटि ताम खणी वञी गॾिजी खाईंदो, यानी फ़क़ीर सां गॾु खाधो खाधईं, त इहो उन लाइ क़यामत जे ॾींहुं वलीमो हूंदो। काइनात जे कारणी ऐं यतीमनि जे यार नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला फ़क़ीरनि ऐं मिसकीननि खे घुराए चवंदो त पंहिंजा चहिरा साफ़ कयो ऐं उन्हनि खे सुञाणे वठो जन दुनिया में तव्हांखे को गिरह खारायो हुजे, या कुझु प्यारियो हुजे, या कपिड़ो ढकायो हुजे, या तव्हांजो ग़म दूर कयो हुजे, त उन्हनि खे जन्नत में वठी वञो। सुभान अल्लाह। सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आलिशान आहे त फ़ुक़रा जी दोस्ती अख़्तियार कयो, छो त उन्हनि लाइ अल्लाह ताला वटि दौलत आहे। ईअं न थिए त उन जी दौलत सां मुहबत रखो। मुंहिंजे आका जो वधीक फ़रमान आहे त फ़क़ीरनि ऐं मिसकीननि सां मुहबत करणु रसूलनि जे अख़लाक़ मां आहे, ऐं उन्हनि मां जेको उन्हनि सां गॾु वेहे थो मुत्तक़ीन जे अख़लाक़ मां आहे, ऐं उन्हनि खां भॼणु मुनाफ़िक़नि जी निशानी आहे। उम्मत जे ख़ासुल ख़ास ख़ैर ख़्वाह नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हिकु हदीस में ईअं बि फ़रमायो आहे त मुंहिंजी उम्मत जा फ़क़ीर मालदारनि खां अधु ॾींहुं अॻु में जन्नत में दाख़िल थींदा, ऐं उहो अधु ॾींहुं 500 सालनि जो थींदो, यानी फ़क़ीर मालदारनि जी भेट में 500 साल पहिरियां जन्नत में दाख़िल थींदा। फ़क़ीरी सरासर न्याज़ आहे, ऐं यकीनन उहो न्याज़ हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त फ़क़ीरी मूं मां आहे, ऐं मूंखे उन ते फ़ख़्रु आहे। मेराज जे मौक़े ते जॾहिं अल्लाह करीम खेनि फ़रमायो त ये हबीब, मां त तुंहिंजो थी वियुसि, मगर तो मुंहिंजे लाइ कहिड़ो तोहफ़ो आंदो आहे? असांजे आका ऐं सचे सरदार अर्ज़ु कयो त या रब्बल आलमीन, मूं उहो तोहफ़ो आंदो आहे जेको तो जल जलालहू वटि मौजूदु ई नाहे। अल्लाह करीम जी ज़ात फ़रमायो, उहा कहिड़ी शइ आहे जेका मूं करीम वटि नाहे। रहमत वारे हबीब वॾे इज़्ज़त ऐं अदब सां अर्ज़ु कयो, या रब्बल आलमीन, मूं तुंहिंजी बारगाह बेनियाज़ में पंहिंजो न्याज़ तोहफ़ो आंदो आहे। इहा ई अदा तोखे पसंदि आहे। उन तोहफ़े पुॼाणा रब्बे काइनात एतिरो त राज़ी थियो जो पंहिंजे हबीब खे कुल काइनात जो मालिको मुख़्तियार करे छॾियईं। सजण साईं, जॾहिं फ़क़ीर जो ज़िक्र हलियो आहे, अचो त उन फ़क़ीरी फ़िक्र खे ॿुधूं।
ऐं उन फ़क़ीरी फ़िक्र में शाइरी आहे हफ़्ज़ ज़ुबां शाइर अल्लामा तारिक नजफ़ी जी ऐं आवाज़ आहे सिंध जे तमामु बहितरीन नाले वारे कलाकार शमन अली मीराली जो। फकीर
सुभान अल्लाह फ़क़ीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत फ़क़ीर राज़ी अल्लाह राज़ी। सजण साईं, हिन दुनिया दौर जे अंदरि आलिम ऐं फ़क़ीर इहे ॿ हिकिड़ा अहिड़ा मनसब आहिनि जिन खे अॼु ताईं केर बि सही तरीक़े सां न सम्झी सघियो आहे। आलिम यानी उलमा उन्हनि खे चइजे जेके अंबिया जा वारिस ऐं आसारे मुहम्मदी जा अमीन आहिनि। मतिलबु आलिम उहो आहे जेको इल्म जी इताअत करे ऐं आम मां ख़ासि थिए, ऐं फ़ाज़िल उहो आहे जंहिंजो फैज़ दरिया वांगुरु आम हुजे, ऐं दानिश्वर उहो आहे जेको पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करे ऐं उन जो मुद्दई थियल रहे। ही कमु आमिल उलमा ऐं कामिल फ़ुक़रा जो आहे। इल्म ॿ क़िस्म आहे, हिकु रहमानी ॿियो शैतानी, ऐं हुब दुनिया, हिर्स, हवस, हसद, बिदत ऐं ज़लालत आहे। इरशाद नबवी आहे, तालिबुन मुज़क्करुन अल्लाह जी तलब करण वारा मर्द आहिनि। इरशाद बारी ताला आहे, वल्लज़ीन ऊतुल इल्म दरजात, जन माण्हुनि खे हक़ ऐं बातिल, सच ऐं कूड़ जी सुञाणप जो अलम ॾिनो वियो, उन्हनि जा तमामु वॾा दर्जा आहिनि। आलिम उहो आहे जेको आमिल हुजे, आमिल माना सुञाणंदड़ ऐं फरमाबरदार। बिना अमल जे इल्म ईअं आहे जीअं गॾह ते आथर। इरशाद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, अल इल्मु नुक्ततुन व कसरतुहा लिल अमल। इल्म त हिकु नुक्तो आहे, हिकु सिधी वाट आहे जंहिंसां हली मंज़िल ते पहुची वञिजे थो। बाक़ी इल्म जी कसरत अमल लाइ आहे, यानी इल्म जी कसरत हिकु दुनिया, हिकु जहान ऐं झंग आहे जंहिंमें घिड़ी करे माण्हू पियो रस्तो ॻोल्हे। इरशाद नबवी आहे, अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम अंबिया किराम जे वरसे जा वारिस आहिनि। उन करे आलिम उन तरीक़े, वाट, नुक्ते जी पैरवी कनि ऐं हिर्स, लालच, हसद, वॾाई, गुरूर, रिया, फिस्क ऐं फुजूर जे झंग में फासण खां परे रहनि। इरशाद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, अगरि आलिमनि में हसद वारो मर्ज़ न हुजे त जेकर उहे अंबियान जी मंज़िल ते हुजनि। हसद जो मुंड पाड़ दुनिया जी लालच आहे। हुन करे उलमा खे दुनिया सां क़तई रग़बत ऐं मुहबत न हुजणु घुरिजे। जीअं फ़क़ीर दुनिया खां लाताल्लुक़ हूंदा आहिनि, आलिम ऐं फ़क़ीर में बि ईअं वॾो फ़र्क़ु आहे। जेको फ़क़ीर आहे उहो आलिम बि आहे, जेको आलिम आहे उहो वली आहे, ऐं वली हमेशह वासिले ख़ुदा हूंदो आहे। पर हर आलिम फ़क़ीर न हूंदो आहे। आलिम तालिब इल्म हूंदो आहे ऐं फ़क़ीर
तालिबुल मौला हूंदो आहे। आलिम जी निगाह हरफ़नि ऐं सिटरुनि ते हूंदी आहे ऐं फ़क़ीर जी नज़र मारिफ़त ऐं हुज़ूर ते हूंदी आहे। आलिम चवे थो त फ़िक़्ह जा मसाइल यादि करियो ऐं फ़क़ीर चवे थो उज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, अल्लाह ताला खे कसरत सां यादि करियो। अखर पढ़ अलिफ़ जो वर्क सभु विसार, अंदर तूं उजार पनाह पढ़ंदे केतिरा। फ़क़ीर दुनिया माफ़िया खां बेज़ार आहे। आलिम चवे थो दुनियादारी में नेक नामी आहे। इरशाद नबवी रहमत वारे हबीब फरमायो दुनिया जीफ़तुन व तालिबुहा किलाब, दुनिया ढूंढ आहे उन जा चाहींदड़ कुत्ता आहिनि। भला कहिड़ो अकुलमंद आहे जेको पाण खे कुत्तो ठाहे। फरमान मुबारक आहे दुनिया कनीफ़तुल आदम, यानी दुनिया माण्हूअ जी गंदगी आहे, माण्हूअ जो पायखानो आहे। पोइ भला कहिड़ो अकुलमंद ऐं होशमंद उन गंदगी खे खीसे में खणंदो ऐं टिजोड़ियुनि में लिकाए रखंदो। दुनिया टिनि फ़िरक़नि में वंडियल आहे। हिकु अहले दुनिया यानी दुनिया जा तालिबू या दुनिया वारा दुनियादार, उन्हनि खे जिन्स जे एतबार सां खदड़ो यानी नर न मादी करार ॾिनो वियो आहे। उहे रॉ मटीरियल यानी जहन्नम जो ॿारण आहिनि। ऐं ॿिया अहले इल्म उहे जन्नत जे नेमतुनि ऐं हार सिंगार जा तालिब आहिनि। उन्हनि खे औरतुनि में शुमार कयो वियो आहे। टियां आहिनि अहले फ़क़्र, उहे फ़क़ति पंहिंजे मौला जा तलबगार आहिनि। ॿी हर का लज़्ज़त ऐं नेमत छॾे विसाले यार जी मुहिम में महव आहिनि। उन्हनि खे मर्द करार ॾिनो वियो आहे। मर्द हमेशह मुहिम में रुधल हूंदो आहे ऐं औरतूं ऐं ॿार खदड़ा सभु पोइते बेखुटका दुनिया जे घरनि में हूंदा आहिनि। आलिम चवनि था ख़ूब पढ़ो, ॾाहा थियो ऐं बादशाहनि जा मसाहिब थियो, हुकूमत जा हिसेदार थियो। फ़क़ीर चवे थो तवक्कल खे पंहिंजो शार बनायो ऐं अल्लाह ताला सां ख़ुशि रहो। आलिम चवनि था इल्म सर्फ़ ऐं नहव पढ़ो, उहे इल्म उसूल ऐं ॾाहप वारा आहिनि। फ़क़ीर चवे थो इल्म लदुनी मारिफ़त रब्बी वारी जो हिकु हरफ़ पढ़ण बि काफ़ी आहे। इरशाद बारी ताला आहे वालमना मिल्लदुन्ना इल्मा, अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे इसरार ऐं मारिफ़त वारे इल्म मां सेखारियो आहे। आलिम पंहिंजी ॾाहप ऐं दानिश्वरी ऐं शऊर जा दुनिया में क़िला खोड़नि था, मगर फ़क़ीर आशिक़ ऐं चरिया आहिनि ऐं हर वक़्तु हुज़ूर में हाज़िर रहनि था। लतीफ़ साईं फ़रमायो अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि,
भूरियूं भतारसीं खिलियो खीर पियनि, मूंसीं मुंहुं पिरियनि, भोराईअ में भाल कया। आलमनि खे पंहिंजे इल्म ते नाज़ ऐं फ़ख़ुरु हूंदो आहे। हू पंहिंजे इल्म जा ॾौका वॼाए दुनिया में मशहूरी माणनि था ऐं पाण खे दरगाह जो दादिलो ऐं सचो बानो भाइनि था। फ़क़ीर पाण खे लिकाए हमेशह यार जे ज़िक्र ऐं फ़िक्र में मशगूल रही मुस्तग़रक़ ऐं महव रहनि था ऐं इल्म बातिनी हासिल कनि था ऐं ड्रिजंदा रहनि था फ़ख़ुर ऐं वॾाईअ खां। जीअं सोणे लतीफ़ फरमायो, संग पसी सरही मथी मतां हो त न पंहिंजो कनि, दादलियूं दरगाह ते वेठियूं रत रोअनि, लखें लोधाए छॾियूं बानियूं ॿारो चनि, उहे कीअं पिरी पसनि ज़ोर जनी खे ज़ात जो। फ़क़ीरनि वटि बज़ाहिर का धन दौलत न हूंदी आहे, मगर आलमनि जो मुलाहिज़ो फ़रमाए सघिजे थो। लतीफ़ साईं फरमायो, समर जनीन साण होत हिमायती तंजो, करे छेज छपर में पुनू ईंदो पाण, थींदी रीज रिहाण लहज़े मंझि लतीफ़ चए। फ़क़ीर ख़ादिम आहिनि, आलिम मख़दूम आहिनि, ख़ादिम मख़दूम खां अफ़ज़ल हूंदो आहे। रबी जाम जो फ़रमान आहे, सय्यदुल क़ौम ख़ादिमुहुम, क़ौम जो ख़ादिम ई क़ौम जो सरदार हूंदो आहे। आलिम दुनिया लाइ जिए थो, फ़क़ीर पाण मारे अबदी ज़िंदगी हासिल करे थो। इरशाद गिरामी आहे, मूतू क़िबल अंत मूतू। सोणे लतीफ़ साईं फरमायो, मरणा आगे जे मुआ से मरी थियन न मात, हूंदा से हयात जीअणा अगे जे जिया। मरण में मुस्लिम जन वाहिद तन विसरे, मथे सगर कापड़ी नांगा निंड न कन, नेण सदाई तन ओजागे उजारिया। मरी जी न माणीअ जानिब जो जमाल, थिए हूंद हलाल जे पिंद इहा पारीअ। आलिम जान सां ज़िंदह आहे ऐं फ़क़ीर दिलि सां। आलिम अल्लाह ताला खे दिलनि सां सुञाणनि था ऐं उञाणनि जो सहारो वठनि था, मगर फ़क़ीर अल्लाह ताला खे बिना दलील जे बग़ैर चूं चुरा जे सुञाणनि था ऐं सदाईं हुज़ूर में हाज़िर रहनि था। आलिम साहिब मरकूम लिखियल ते नज़र रखंदड़ हूंदो आहे, फ़क़ीर साहिब नज़र यानी अल्लाह ताला जे इसरारनि ते नज़र रखंदड़ हूंदो आहे। आलिम बेअख्तियार हूंदो आहे दलीलनि खां सवा, मगर फ़क़ीर बिना दलीलनि जे बाअख्तियार हूंदो आहे। आलिम जा दर्जा बिलाशक तमामु वॾा आहिनि, मगर फ़क़ीर चवे थो त आलिम सुलूक ऐं तसव्वुफ़ जी राह खां बेख़बर आहे। आलिम जी नज़र दुनिया ऐं उन जे लज़्ज़तुनि ते आहे, फ़क़ीर जी नज़र ख़ौफ़ ऐं उक़बा ते आहे।
आलिम चवे थो त आख़िर में जन्नत कहिड़ी न मुसरत जी जाइ आहे, पर फ़क़ीर चवे थो त अल्लाह ताला जे लक़ा ऐं महबूब जे दीदार खां सवा सभु कुझु फ़हश ऐं ख़्वारी आहे। आलिम चवे थो फ़क़ीर अहमक ऐं दीवानो आहे, फ़क़ीर चवे थो आलिम अल्लाह ताला खां परे ऐं दुनिया खे वेझो आहे। आलिम चवनि था मंतिक़ ऐं हिकमत जो इल्मु पढ़णु भलो आहे, फ़क़ीर चवे थो अल्लाह ताला जे ज़िक्र ऐं हम्दो सना ऐं उन जी यादि खां सवा रहणु ज़िंदगी ज़ाया करणु आहे। आलिमनि वाइज़ ऐं नसीहत करे किताब लिखी अंबार लॻाया, मगर कंहिं नसीहत हासिल न कई, मगर फ़क़ीर जे हिकिड़े गुफ़्ते सां तक़दीर बदिलजी वञे थी। इरशाद गिरामी आहे, लिसानुल फ़ुक़रा सैफ़ुर रहमान, फ़क़ीरनि जी ज़ुबान अल्लाह ताला जी तलवार आहे, जंहिं दिलि खे चाहीनि अल्लाह जे ज़िक्र सां हलाल यानी ज़बह करे विझनि, ज़ाकिर करे विझनि। आलिम जागंदे इबादत करे थो, मगर फ़क़ीर जी निंड बि इबादत आहे, छो त संदसि क़ल्ब जागंदड़ ऐं ज़िंदह आहे। इरशाद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, इन आइनाय तनामान वला यनाम क़ल्बी, मुंहिंजूं अखियूं निंड कनि थियूं ऐं दिलि जागंदी रहे थी। नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हर हिक शइ जी सफ़ाई आहे ऐं दिलि जी उजराई अल्लाह ताला जे ज़िक्र सां आहे। सोणे लतीफ़ फरमायो, तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन, तंदूं से तलब जूं वहदत सुर वजन, वहदहू ला शरीक लहू इहो ई राग रगुन, से सुताई सूहन निंड इबादत तन जी। मतलब त फ़क़ीरी दर्द ऐं ग़म में भरियल रहण, रात ॾींहुं खून जिगर साड़ण, फ़क़्र फ़ाक़ा ऐं बुख में रहण ऐं मुसीबतुनि ते सब्र ऐं शुक्र करण जो नालो आहे। बाक़ी घर में रही ऐश ऐं इशरत सां निंड्रूं करण, उम्दा खाधा हलवा पुला ज़रदा शरबत ऐं मेवा खाई थुल्हा मतारा थियण वारा फ़क़ीर नथा थी सघनि। इरशाद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, लिकुल्लि शैइन मिफ़्ताह व मिफ़्ताहुल जन्नत हुब्बुल फ़ुक़रा, यानी हर हिक शइ जी कुंजी थिए थी ऐं जन्नत जी कुंजी फ़क़ीरनि जी मुहबत ऐं उनसीयत आहे। आलिम इबादत जी मज़दूरी सवाब तलबे हासिल करे थो, फ़क़ीर अल्लाह ताला खां अल्लाह ई तलबे थो, यानी संदसि लक़ा ऐं रज़ा जो ख़्वाहिशमंद आहे। आलिम सिटुनि ऐं सुफ़नि जो मुतालियो करे थो ऐं फ़क़ीर दिलि जो मुतालियो करे थो ऐं रुख़ महबूब पढ़े थो ऐं अनवार तजल्लियात जो मुशाहिदो करे थो। उन करे उन जो मौत बे हयात हूंदो आहे। सोणे लतीफ़ साईं फरमायो, जन खे दौर दर्द जो सबक सूर पढ़नि,
फ़िकिर फरही हथ में माठ मुतालियो कनि पनो सो पढ़नि जंहिंमें पसनि पिरीअ खे पर जन विञायो वजूद से फ़ानी थिया फ़िल्लाह में न तन क़याम न क़ूद में न को कन सुजूद जेलां थिया नाबूद तेलां गॾिया बूद खे फ़क़ीर सखी आहे संदन गोदड़ी मां सभु को पियो फैज़ वठंदो आलिम तंग दिल आहे ॿई नारो हणनि था हल में मज़ीद अञा वधीक खपे आलिम खे ज़ाहिरी इल्म ऐं दुनिया फ़क़ीर खे लक़ा ऐं रज़ा आलिम जी दोस्ती आलम ख़ल्क़ ऐं इल्म सां पर फ़क़ीर जी दोस्ती अल्लाह ताला सां हूंदी आहे इरशाद बारी ताला आहे अल्लाह ताला जा दोस्त फ़क़ीर मरनि नथा बल्कि उहे हिकिड़े घर खां ॿिए घर ॾांहुं आंदा वेंदा आहिनि आलिम पंहिंजी हिफ़ाज़त इल्म ऐं दौलत सां कनि था मगर फ़क़ीर जी हिफ़ाज़त ख़ुदा करे थो हदीसे कुदसी आहे इन औलिया तहत क़ुबाई मुंहिंजा दोस्त मुंहिंजी रहमत जी चादर हेठां हिफ़ाज़त में आहिनि आलिम जो मौत आलम जो मौत सम्झो वञे थो मगर फ़क़ीर जे मौत लाइ अरबी जाम फ़रमायो त फ़क़ीर लाइ मौत हिकु पुल आहे जंहिं तां गुज़री हबीब पंहिंजे हबीब सां अची मुलाक़ी थींदो आहे इरशाद बारी ताला आहे वल्लाहु यख़्तस्सु बिरहमतिही मन यशाअ वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम अल्लाह ताला जंहिंखे मर्ज़ी पवेसि पंहिंजी रहमत सां ख़ासि महबूब बनाए थो उहो ई वॾो फ़ज़ुल करण वारो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सुर्राम कली में फ़क़ीरनि बाबति फ़रमायो तमोना तूर सीना संदा सनासिन सजदे में सैयद चए गोडा गोदड़ियन फ़कान क़ाब कौसैन ओ अदना था नांगा ईअं निमन कुल्लु मन अलैहा फ़ान बाक़ी कीन बचन अल्लाह वलियुल लज़ीन आमनू युख़्रिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर था अहिड़ी पर पुरन हर मूसा सैका जोगी जुंग जलन माज़ा ग़ल बसर वमा तग़ा अहिड़ी रवश रवन मुशाहिदो महबूब जो उते आदे सिन रीय पसण रीय सुणण रीय विसाल विहन रीय पुरण रीय ॿोलण था अहिड़ी चाल चलन सैयद चवे संदिन तूं कल्ह पुछी थो कहिड़ी अञा बि साईं फ़रमायो त मुना तूर सीना संदा सनासिन तालिबुल मौला मुज़क्करुन ई कलाम कयाऊं कनि सिकण खे सभें परे ॿुझी ॾिनाऊं बन अलिफ़ आदे सिन चूंडे रखियो चित में याद गुरु कन गोदड़िया भर बाज़ार बीठा पढ़न सूर सुभान जी पियन तह पीठा जेला मोह मीठा तिला नशा नीह जा यकीनन अॼोको प्रोग्राम लोक अदब कचहरी जेको फ़क़ीरी रंग ते मुश्तमिल हुयो फ़क़ीर ऐं आलिम जो फ़लसफ़ो अवां जे आॾो अर्ज़ु रखियोसीं मूंखे उमेदु आहे तव्हां सॼण अॼोके हिन लोक अदब कचहरी जे फ़क़ीरी रंग वारे प्रोग्राम जी राय ज़रूरु ॾींदा इन्हीअ ते अॼु असां अव्हां खां इन्हनि मुहबतुनि क़ुर्बतुनि
ऐं चाहतुनि जा गुल वठी करे मुहबत सां मोकिलाईंदासीं। मां थोराईंदो आहियां उन्हनि सजणनि जो जन हिन वक़्त ताईं देर ताईं असांखे ॿुधो, मुहबत जी मोट सां नवाज़ियो। कुर्बतुनि ऐं चाहतुनि नीह भरियनि नियापनि जे ज़रिए असां सां उहे सजण साथ निभाईंदा रहिया, गॾु गॾु रहिया। जमालुद्दीन भलाई दोस्त सऊदी अरब जिद्दे मंझां पुछे थो त अदा प्रोग्राम हलंदो या न? सजण साईं, यकीनन मुहर्रम शरीफ़ में तव्हां पुछणु चाहियो था। कोशिशि कंदासीं त मुहर्रम महीने में असां मुहर्रम शरीफ़ जी निस्बत सां ई लोक अदब कचहरी कयूं ऐं शाह जे सुर केॾारे खे हिन लोक अदब कचहरीअ जो मौज़ू बणायूं। मां थोराईंदो आहियां कावश ज़िले हैदराबाद जे ब्यूरो चीफ सीनियर सहाफ़ी मोहतरम सखर लाशारी जो, जन असांजी हिन लोक अदब कचहरी में पंहिंजे मुहबत वारी मोट सां असांखे नवाज़ियो। मां थोराईंदो आहियां फज़ल सुमरे साहिब जो, जन लिखियो आहे त वाह साईं ज़बरदस्त, अहिड़ा क़ीमती जोहर था ॾियो। सजण साईं, अव्हां जहिड़ा साथी मुहबत वारा गॾु हूंदा त यकीनन अव्हां जे इश्क ऐं मुहबत सां इहे ई क़ीमती जोहर निकिरी निर्वार थींदा। हमेशह सामूंडी सिप मंझां मोती निकिरंदा आहिनि। फैज़ मोहम्मद लाशारी, अव्हां जी वॾी महिरबानी। अव्हां सलाम चओ था। वालेकुम अस्सलाम। माशाअल्लाह, अव्हां हिन वक़्त ताईं असांजे हिन लोक अदब कचहरी ऐं फ़क़ीरी रंग खे ॿुधो आहे। मोहतरम रजब अली सारियो चवे थो वादा वाह, सऊदी अरब जिद्दे मंझां ही दोस्त असांखे ॿुधी रहियो आहे। मां थोराईंदो आहियां मोहतरम अज़ीज़ मेहरान सूमरे जो, लिखनि था तमामु ख़ूबसूरत कचहरी सुहिणा साईं, अल्लाह अव्हां खे आबाद रखंदो। असांजा मोहतरम दोस्त लतीफ़ी शकील सूमरो लिखनि था त वेयूं पब पई खीरूं खाहोड़ियुनि जूं, आऊं तन ॾोथियुनि जो पुछां पेर पही, अचन रात रही डूंगर जनी डोरिया। लतीफ़ साईं जूं सिटरूं, लफ़्ज़नि जी तमामु गहराई। फज़ल सूमरो असांजे प्रोग्राम खे बार बार पसंदि ऐं लाइक करे पियो। असांजे नाले वारे सुघड़ ग़ुलाम हुसैन बाजारी मरहूम जो फ़र्ज़ंद अब्दुल हलीम बाजारी असांजी हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु गॾु। अब्दुल हलीम, अव्हां जूं महिरबानियूं, कुर्ब वॾा वड़। माजिद अली लतीफ़ी असां सां प्रोग्राम में गॾु। बिस्मिल्लाह साईं, हक़ मौजूद। माजिद अली असां सां कचहरी में गॾु। लतीफ़ी शकील सूमरो चवनि था वाह साईं वाह, अॼु जी कचहरी मां तमामु घणो लुत्फ़ अंदाज़ थी रहिया आहियूं। फज़ल सूमरो लिखनि था त लाए खंजर जोह खंजर खे हण, संदन जूं सैयद चवे वथूं सभु विकिण, पेर परूड़े खण त हलण में होरे वहीं। वाह फज़ल सूमरा वाह। हलीम बाजारी लिखनि था त राति जे सुहिणे पहर में अव्हां जो मनमोहींदड़ आवाज़ साईं कचहरी ॿुधंदे दिली तौरु सुकून मिली रहियो आहे। महिरबानी अब्दुल हलीम। गुलज़ार अली असांजी हिन कचहरी में असां सां गॾु आहिनि। जोखियो नईम चवनि था माशाअल्लाह ज़बरदस्त। सदाम लाशारी सऊदी अरब जिद्दे मंझां असांजी हिन कचहरी में गॾु आहिनि। सलाम ऐं दुआऊं सदाम लाशारी जे लाइ।
संदसि सां गॾु समूरनि सॼणनि ऐं साथियुनि जे लाइ। यकीनन असांजी अॼोकी ही लोक अदब कचहरी अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचे पई। हिंद सिंध दुबई खां असांजो ज़हीर दीन बाबर असां सां गॾु हुयो। ज़हीर मलकाणी जूं महिरबानियूं। सऊदी अरब ऐं गुजरात इंडिया जे उन्हनि दोस्तनि लुकमान मुतवा ऐं संदसि साथियुनि जूं महिरबानियूं जन हेतिरी देरि ताईं असांजे हिन फ़क़ीरी रंग ऐं लोक अदब कचहरी खे ॿुधो आहे। सॼण साईं अव्हां जूं वॾियूं महिरबानियूं। सॼण साईं अचो त हाणे राग विराग जी तरफ़ हलूं ऐं साईं वज़ीर अली शाह जा ही तमामु मिठड़ा ऐं सुहिणा ॿोल छॾे ॾे मुल्क दुनिया खे अची ॿुध इश्क जूं ॻाल्हियूं। ही तमामु बहितरीन ख़ूबसूरत पहर ऐं ख़ूबसूरत आलाप ऐं अंदाज़ अव्हां जे समाअतुनि जे नज़र करियूं था। कर पासो थी उपरे अहिड़ी आतश इश्क जी जेका लगी कान करे। सोना शाह रखियल ॾिसो ध्यान धरे जेके सड़ण मझा समझी विया। मुल्क दुनिया खे छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुध इश्क जूं ॻाल्हियूं। छॾे ॾे मुल्क दुनिया खे छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुध यार जूं ॻाल्हियूं। छॾे ॾे मुल्क दुनिया खे छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुध यार जूं। फ़ाइदो कहिड़ो इश्क में आहे चाढ़ई मंसूर खे फाहे। फ़ाइदो कहिड़ो इश्क में आहे चाढ़ई मंसूर खे फाहे। शमसल सजी खल ॾिनी लाहे शमसल सजी खल ॾिनी लाहे। अजब तुंहिंजे इश्क जूं चालू छॾे ॾे मुल्क दुनिया खे छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुध इश्क जूं ॻाल्हियूं। छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुध यार जूं। करबला मैदान ता सदके आशिक थींदा सनई से। करबला मैदान ता सदके आशिक थींदा सनई से। लहन कल राज जी के लहन कल राज जी के तन्हन जे लपन खे लालू। लहन कल राज जी के लहन कल राज जी के तन्हन जे लपन खे लालू। छॾे ॾे मुल्क दुनिया खे छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुध इश्क जूं
तन ला तुई कीड़ो ज़करिया जो सिर करट सां चीरो साबिर जे तन ला तुई कीड़ो ज़करिया जो सिर करट सां चीरो बिलावल मंझ घाणे पीड़ो बिलावल मंझ घाणे पीड़ो वहन तुंहिंजे नाग जूं नालियूं बिलावल मंझ घाणे पीड़ो बिलावल मंझ घाणे पीड़ो वहन तुंहिंजे नाग जूं नालियूं छॾे ॾे मुल्क दुनिया खे छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुधो यार जूं सरमद फांसी मथे खिलंदो सूफीअ जो सिर नेज़े हुलंदो सरमद फांसी मथे खिलंदो सूफीअ जो सिर नेज़े हुलंदो ओ बिरह जो बारू सच झुलंदो बिरह जो बारू सच झुलंदो वञनि था कोल खे बारू बिरह जो बारू सच झुलंदो बिरह जो बारू सच झुलंदो वञनि था कोल खे बारू छॾे ॾे मुल्क दुनिया खे छॾे निंदरंदन निंदर निंदर निंदरंदन निंदर छॾे ॾे मुल्क दुनिया खे छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही इश्क जूं सजण साईं इन्हीअ ते असांजे अॼोके हिन लोक अदब कचहरी जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो ऐं अव्हांजे समाअतुनि ताईं यकीनन असांजी अॼोकी लोक अदब कचहरी पहुती फ़क़ीरी रंग पहुतो कीअं लॻो अव्हांजे प्यार भरियनि पैगामनि जो इंतज़ारु रहंदो इन्हीअ ते सलाद जे मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जाम शोरे मंझां प्रोग्राम जे हिन कचहरीअ जी अव्हां खां इजाज़त वठंदासीं मोकिलाणी नाहे इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया जे सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी खे जाॾे पेर ताॾे ख़ैर अल्लाह वाही।